खालिक कायनात फरमाए थो त सभ खां पहिरियों पहिरियों मां अल्लाह दुनिया में मज़हब रखियो आहे इंसानियत। माण्हू माण्हूअ जे दर्द खे सम्झे, फ़क़न्नमा अहयन्नास जमिया। माण्हू माण्हूअ जे दर्द खे सम्झे। हिन माण्हूअ जो दर्द आहे त मुंहिंजो दर्द आहे। आख़िरी ॻाल्हि अर्ज़ु करे दुआ पढ़ो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं क़ौम खे तबलीग कई 950 साल त क़ौम हुनजी तबलीग खे पूरी तरह सां क़बूल न कई। 72 ॼणा मुस्लमान थिया, तूफ़ान आयो, तबाही थी वई। जेकी 72 नुफ़ूस पाण सां साण खयां उहे ई वापसि मोटिया, ॿेड़े खां लथा। जमायत वारनि खे चए त हाणे काई शइ कोन बची आहे खाधे पीते जे लाइ, हाणे हीअं कयो मिटीअ जा थांव ठाहियो त पोइ खाइण पीअण जा टपड़ त तयारु कयूं। उन्हनि मिटीअ जा जॾहिं थांव तयारु कया, तयारु करे रखियऊं, उस ते था कयूं, हाणे सुकनि त पोइ उन्हनि खे इस्तेमालु कयूं। हिकु ॾींहुं गुज़रियो, ॿियो गुज़रियो, टियों गुज़रियो, चोथों गुज़रियो, 5-6 ॾींहं बाबा लॻनि इन ठिकर जे थांवनि खे सुकण में। हाणे मसलन आख़िरी ॾींहुं बचियो उन ठिकर जे थांव सुकण में, ख़बर न पई जी बरसाति लही आई। बरसाति जो लथी त उहे ठिकर जा थांव हुया ई मिटीअ जा, सभु ख़तमु थी विया। हज़रत नूह जी अल्लाह मैदान में बिही आसमान ॾे मूंखे, मुंहिंजा मौला हिकिड़ो ॾींहुं मींहुं न वसाए हा, न हे त सुकी वञनि हा। केॾी असां जे जमायत महिनत कई, राति ॾींहुं हणहोणा करे इहे थांव ठाहियाऊं, हेॾी महिनत करे थांव ठाहियासीं, हिकिड़ो ॾींहुं मींहुं न वसाए हा त थांव असांजा पची वञनि हा न। ग़ैब खां आवाज़ु आयसि, ए नूह अलैहिस्सलाम, तूं पंहिंजे महिनत करे थांव ठाहिया ई, हिकिड़े ॾींहं जे सुकण जे करे थांव भॼी पिया, केॾो ॾुख थो थिए ऐं मुंहिंजी हेॾी सारी मख़लूक माराए छॾियई। हे लखनि किरोड़नि जे तइदाद में मख़लूक जिन खे मां पंहिंजे कुदरत कामिला सां ठाहियो। ख़लक़्तहू बियदैया। सूरत कहफ़ में, सूरह बनी इसराइल में फरमाए थो त मां इंसान खे पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे। ख़लक़्तहू बियदैया, केॾे मां लाॾ को ॾिसां इन लखनि किरोड़नि खे ठाहियो। मुंहिंजो नबी आहे, मां तुंहिंजी दुआ खे रद्द न कयो, पर हेॾी मुंहिंजी मख़लूक माराए छॾियई। तबलीग 2 ॾींहं वधीक करे न हा, 15 ॾींहं वधीक तबलीग करे ना, सुधरी पवनि हा। जीअं तोखे थांव प्यारा नी मूंखे पंहिंजा ॿानड़ा बि ॾाढा प्यारा अथई। मुंहिंजा दोस्तो, इन्हनि मां इहे 2 ॻाल्हियूं वठणु घुरिजनि। अल्लाह ताला नथो चाहे त पंहिंजे बाने खे जहन्नम जो अज़ाब ॾे, पर असां पाण जो घुरूं था पिया। असांखे सभु रस्ता ॾेखारिया अथई, इन्ना हदैनाहु नजदैन, हे बि ठाहियो थमां, हे बि ठाहियो थमां। पढ़ मुंहिंजे क़ुर मजीद खे त हिन ॾुखे रस्ते खां बचण जे लाइ तुंहिंजे लाइ हे रस्तो सिधो रखियो अथमि। शैतान लईन खां पंहिंजो पाण खे बचाए त तोखे मां हमेशह जा मज़ा जाए जन्नत तुंहिंजे लाइ ठाही अथमि न। हिन में मुंहिंजा मलाइक थोरी रहंदा, मां इहा जन्नत तुंहिंजे लाइ ठाही आहे। इंसान, तूं भला अमल कर, सुठा कम कर त मां तोखे हमेशह जो आराम ॾियां। हेॾे छो थो वञे? फारसीअ वारे जो कौल आहे, रहमत हक़ बहा न में जोयद, बहाना में जोयद। अल्लाह जी रहमत बाने खे बख़्शण जे लाइ बहाना ॻोल्हींदी आहे, त को न को तरीक़ो करे त छॾियांसि। पैसा न ॻोल्हींदी आहे त भला 5 रुपया, 10 रुपया, 50 रुपयो, 5000 न। अल्लाह जी रहमत पैसा नथी ॾिसे, बहानो थी ॻोल्हे पई। थोड़ी ॻाल्हि ते माफ़ करे छॾे, थोड़ी ॻाल्हि ते माफ़ करे छॾे। अल्लाह एॾो करीम आहे। मुंहिंजा दोस्तो, अवां पाण बि पंहिंजे बचनि खे बि पंहिंजे घर वारनि सां बि इहा महिनत कयो, वेही उन्हनि खे सम्झायो, बाबा निमाज़ पढ़ो, क़ुर मजीद जी तिलावत कयो, अल्लाह खे यादि कयो, सुठा अख़लाक ठारियो, पंहिंजी ज़बान खे सुठो बणायो, पाण खे बि तकलीफ़ न ॾियो, पंहिंजे बचनि खे बि न ॾियो, पंहिंजे पाड़े वारनि खे बि न ॾियो। हुज़ूर जन फरमायो, जेकॾहिं तव्हां कंहिंखे 5 रुपया ॾेई करे ख़ुशि नथा करे सघो त उन सां सुठो ऐं मिठो त ॻाल्हायो न। क़ूलू क़ौलन सदीदा, क़ूलू क़ौलम मअरूफा, क़ौलम बलीगा। बार बार अल्लाह से असांखे फरमाए थो, वक़ूलू लिन्नास हुस्ना, सुठो ॻाल्हायो, नरम ॻाल्हायो, भलो ॻाल्हायो, जो परो पराओ बि तुंहिंजे तोसां भाकुर पाए बीह रहे। इहा तुंहिंजा जेके मिठड़ा अल्फाज़ आहिनि, इहे मिठड़ा अल्फाज़ बानो ख़ुशि थी वियो त हिन जी दिलि खटिजी वई त रब रहमान राज़ी थी पवंदो। अल्लाह साईं अवां जे मथां, मुंहिंजे मथां पंहिंजो फज़ल ऐं करम फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।